لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فوجد عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين علماء کرام سادات اعظام اے مجھا پیارا دوستو بزرگو بھائیرو اللہ جا لکھ شکرانا جن کریم رب سان کے ہی بھلاری محفل نصیب فرمائی ہے ہوا بھی چھدڑی لگی ہے तव्हां खे हिन घड़ी घड़ी जो अल्लाह से अजर अता फरमाईंदो जेको तव्हां नेक मजलिस ॿुधण जे लाइ पंहिंजो वक़्तु सीड़ाए आया आहियो पंहिंजे नरम गरम बिस्तर खे छॾे पट ते वेही मदीने वारे साईं जो ऐं अल्लाह जे वलीअनि जो शान ॿुधण गॾु थिया आहियो अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगुरी हिन फ़कीर तिलावत कई आहे इन आयत जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे दोस्तनि ऐं पंहिंजे वलीअनि जो शान बयान फरमायो मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम रब्बुल आलमीन इरशाद फरमायो फवजदा अब्दम मिन इबादिना पो उन्हनि असां जे बांदनि मां हिक बांदे खे ॻोल्हे वठो आतैनाहु रहमतम मिन इंदिना जंहिंखे असां पाण वटूं ख़ासि रहमत ॾिनी वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा ऐं उन खे असां पाण वटां इल्म पढ़ायो इहो इन आयत जो लफ़्ज़ी तर्जुमो आहे पर इन खे सम्झण जे लाइ थोरो ध्यानु हाज़िर कजो दिलि खे हाज़िर कजो फवजदा पोइ उन्हनि लथो लहरो उन खे आज जी चिंता हूंदी ॻोल्हा हूंदी तलाश हूंदी इहे तलाश में निकिता हुआ हिकिड़ो हज़रत मूसा कलीमुल्लाह ॿियो उन जो साथी हज़रत यूशुअ बिन नून हज़रत मूसा जेको बनी इसराइल जो उलुल अज़म रसूल हुयो जंहिंते तौरात शरीफ नाज़िल थियो हुयो उहो अल्लाह जो रसूल ऐं ॿियो उन सां गॾु जेको हज़रत यूशुअ बिन नून हुयो हिकिड़ी रिवायत में आहे त इहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ख़लीफ़ो हो ॿी रिवायत में आहे त इहो ख़ुदि बि नबी हुयो
हिकिड़ो अल्लाह जो नबी, ॿियो नबी जो ख़लीफ़ो या ख़ुदि नबी। ॿ नबी सगोरा निकिता वलीअ जी ॻोल्हा में। छो निकिता, कीअं निकिता? हदीस पाक में अचे थो हिकिड़े ॾींहुं हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम में तकरीर बयान फरमायई, पर अहिड़ो बयान कयई जो माण्हू हैरत में अची विया। संदन गुफ्तगू, इल्म, संदन फहम, संदन दानाई अल्लाह जो रसूल से उनजी गुफ्तगू ॿुधी माण्हू हैरत में अची विया। जो मूसा कलीमुल्लाह तो वाह जी तकरीर ॿुधाई अहिड़ा इल्मी गोहर असां ज़िंदगी में कॾहिं न ॿुधा जेका अॼु मूसा कलीमुल्लाह असांखे तकरीर ॿुधाई अथई। भला ए ख़बर ए मूसा कलीमुल्लाह हिन वक़्त सॼी दुनिया में तो जहिड़ो ॿियो को आलिम हूंदो अहिड़ो जो इल्मी बयान कयो अथई, अहिड़ो ॿियो को आलिम हूंदो? हज़रत मूसा फरमाए त हींअर रुए ज़मीन में मूं जहिड़ो ॿियो को आलिम न आहे। अल्लाह तबारक व तआला जिब्रील खे मोकिलियो त जिब्रील मूसा कलीमुल्लाह खे चओ त इहा ॻाल्हि वरी कीअं कई? तो जहिड़ो ॿियो को आलिम ई न आहे। ए मूसा हिकिड़ो अहिड़ो मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो वली आहे जंहिंखे अहिड़ो इल्मु ॾिनो अथनि जेको तो मूसा खे बि न आहे। भला इहे पोयनि खे थधि लॻी वई छा? ॻाल्हायो त सही, चओ सुभान अल्लाह। ओ हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। ख़बर त पए त मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे थो या कोन थो पहुचे? हज़रत मूसा कलीमुल्लाह खे रब फरमायो त हे मूसा मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो वली आहे, तूं नबी पर हू मुंहिंजो चाहे वली आहे। उनखे मूं रब अहिड़ो इल्मु ॾिनो आहे जेको तो वटि न आहे। मौला भला उनजी मां ज़ियारत कयां, उनजो दीदार कयां, उन वलीअ सगोरे सां के घड़ियूं वञी गॾिजी गुज़ारिया। मुंहिंजा मौला दिलि चवे थी त उन वलीअ जो दीदार कयां। रब फरमायो से मूसा हा उहो अहिड़ो ई आहे जो तूं वञी उनजी सोबत में 4 घड़ियूं वेह। चई मुंहिंजा मौला भला ॻोल्हियांस किथे ड्रेस त ॾे। भाई ड्रेस ते माण्हू पहुचंदो न, ड्रेस न हुजे, पतो खोरो न हुजे त माण्हू घुमी वेंदो। मिसाल कराची में कंहिं माण्हू सां मिलणो आहे, कराची बि जंग शहर आहे, हाँ सॼी ज़िंदगी पियो ॻोल्हे हथ न ईंदो, ड्रेस हूंदी त माण्हू पहुची वेंदो। ड्रेस में मिसाल ख़त लिखंदा आहियूं, उनजे मथां एड्रेस लिखंदो। किथे ड्रेस सही सो हुजे मंज़िल ते ख़त वञी पहुचंदो। माण्हू बि मंज़िल ते पहुचंदो जंहिंखे एड्रेस मालूम हुजे। पर जेकॾहिं ख़त जे मथां एड्रेस न रखियल हुजे त ख़त रोलू, ख़त मंज़िल ते न पहुचंदो। जेकॾहिं माण्हू कंहिंखे ॻोल्हण जे लाइ निकिरे, जे एड्रेस हूंदी त मंज़िल ते पहुचंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला उन वलीअ जी मूंखे एड्रेस ॾे, किथे मिलंदो, किथे ज़ियारत कयांसि, किथे वञी मजलिस कयांसि। रब फरमाए त मूसा एड्रेस इहा अथई जो मच्छी खण, मच्छीअ खे भुञी मसालनि में लूण मिर्च मसाला लॻाए उन मच्छी खे तैयार करे खणी वञ। जिते उहा मोल मच्छी जहिड़ी थिए उते मुंहिंजो वली मिले। बोली साहब वे भत में कबर न दी, अल्लाह मदीनो ॾेखे ॾींदी। रब छा एड्रेस ॾिनी? न ज़िलो न तालको न पोस्ट ऑफिस,
रब फरमाए तो मोल मच्छी खणी वन जिते मोल मच्छी जेरी थींदी उते मुझो वलियो मिलस हज़रत मूसा अलैहिस्सलाम मच्छी भुनी मसाला लगाए तैयार करे पंजे साथी पंजे रफीक हज़रत यूसुफ बिन नून के गॾु वरितो ऐं ॿई ॼणा निकिता क़ुरान तो फरमाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो वइज़ क़ाल मूसा लिफ़ताह ऐं यादि कयो जॾहिं मूसा पंहिंजे साथी खे चयो ला अब्रह हत्ता अबलुग मजमल बहरैन औ अमदियो कुबा ओ यूशा ओ मुझा साथी हल तकर जी हलऊं उन वलीअ जी हली ज़ियारत कयूं उन अल्लाह वारे जो दीदार हली कयूं मां तेसी न मोटंदुसि जेसी ताईं उन वलीअ जी ज़ियारत न कयां भली सॼी उमिरि लॻी वञे तलाश में ॻोल्हा में ज़िंदगी पूरी थी वञे मगर मुड़ंदुसि न मोटंदुसि न जेसी उन अल्लाह वारे जो दीदार न कयां हाणे बंद पिय सगोरा वलीअ जी ज़ियारत जे लाइ निकिता अॼु हिकिड़ी किनी क़ौम पैदा थी आहे जेके चवंदा त वलीअ वटि छो था वञो वलीअ वटि छा थो मिले वलीअ छा थींदा आहिनि बुज़ुर्ग छा थींदा आहिनि अल्लाह वारनि जे शान खे न मञण वारा वलीअ जे मान ऐं मर्तबे जा मुनकिर इनकारी अॼु पैदा थिया आहिनि पर उन्हनि अल्लाह जो क़ुरान शायदि पढ़ियो ई न आहे जे पढ़ियो अथनि त सम्झो ई नथनि साईं फरमाईंदा अहिड़ो दौर ईंदो मुंहिंजी उम्मत में अहिड़ा माण्हू पैदा थींदा यक़रऊनल क़ुरान वला यजावज़ तराक़ीहिम क़ुरान पढ़ंदा पर क़ुरान निड़ीअ खां हेठि न लॻंदो निड़ीअ खां हेठि लंघे हाणे सम्झनि इनकार न कनि हाणे वॾीअनि जे शान में त क़ुरान सॼो भरियो पियो आहे ॿ नबी सगोरा या हिकिड़ो नबी ॿियो नबी जो ख़लीफ़ो इहे ॿई भलारा सगोरा अल्लाह जे वलीअ जे दीदार जे लाइ ज़ियारत जे लाइ निकिता आहिनि मूसा कलीमुल्लाह तो चवे जेसी उन वलीअ जो दीदार न कंदुसि तेसी मां वापसि न मोटंदुसि हाणे नहर जो किनारो दरिया जो किनारो रहियो ॿई ॼणा वञनि पिया हलंदा रहिया ॻोल्हींदा रहिया हिकिड़ी जाइ ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम थकिजी पिया सफ़र कंदे कंदे लेटिया विहणो कोन्हो पत्थर खे टेक लॻाए अल्लाह जो नबी सुतो आहे निंड अची वियसि आरामी थी वियो हज़रत यूसुफ जागे पियो उहा मच्छी तोबरे मथां जो कढई त ओचितो मच्छी जहिड़ी थी पई टप ॾेई पाणीअ में हली वई पुट सम्झिजो पाणीअ जी आदत आहे काशे पाणीअ में हीअं विझो पाणी चीरींदी वेंदी पोयूं पाणी पाण में मिलंदो वेंदो सिंधी में हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि त लठ है पाणी न छिजंदो आहे चवंदा आहिनि हीअं लठ हणो पाणी खे चीरींदी लठ ॾींदी पर पोयूं वरी पाणी पाण में माण्हू हीअं ॾुकी हणे गुत हणे पाणी त पाण में मिलियल हूंदो आहे न माण्हू अंदरो वेंदो पियो चीरींदो पाणी खे पोयों पाणी वरी मिलंदो वेंदो आहे पर ही त मच्छी अजीब हुई जेॾी महिल मच्छी फुल ॾेई पाणीअ में वई त पाणीअ खे चीरींदी वई पाणी खार ठहंदो वियो पोयों पाणी पाण में मिले ई न पियो
सुभान अल्लाह। हजरत यूसुफ इहो मंजर अखियुनि सां पे ॾिठो, मच्छी हली वई पाणी में जेरी थी। हजरत मूसा उथियो ऐं वरी सफ़र में अॻिते हलियो। जॾहिं ॾच पंधु अॻिते विया त قال لفتاه آتنا غداءنا لقد لقينا من سفرنا هذا نصبا। हज़रत मूसा पंहिंजे साथी खे चयो त ओ साथी उहा मच्छी त कढ, मानी त कढ त खाऊं। हज़रत यूसुफ चयो साईं मूंखे त ॻाल्हि ई विसरी वई, ॿुधाइण विसरी वियो। पोइ जिते पत्थर वठंदा लेटिया हुयो उहा मच्छी त उते जेरी थी पाणी में हली वई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो ए यूसुफ तो मूंखे ॿुधायो छो न, मूंखे त इन ई जाइ जी तलाश हुई, मां निकितो ई इन जाइ जे ॻोल्हा में हुयुसि जिते मुअल मच्छी जेरी थी वई हुई। इहा ई त एड्रेस मिलियल हुई, इहो ई त वलीअ जो पतो मिलियल हो जिते मौत ज़िंदगी में बदिलजी वञे, जिते मौत खे ज़िंदगी मिले, जिते मुअल शइ जेरी थी वञे उते अल्लाह जो वली रहे थो। फरतदा अल्लाह आसारिहिमा क़ससा। क़ुरान जो फरमाए हाणे वरी पंहिंजे पेरनि जा निशान ॾिसंदा, पोइ पेर वापसि मोटिया। ओ यूसुफ ॿुधाई छो न, मां त ॻोल्हाई इन्हे में हुयुसि त किथे मुअल मच्छी जेरी थी थिए। वरी वापस मोटिया। जेरी महिल उन जाइ ते पहुता जिते मुअल मच्छी जेरी थी हुई, जेरी महिल उन जाइ ते पहुता, हाणे क़ुरान जी उहा आयत जेका पहिरीं मूं पढ़ी, फवजदा पोइ ॿिन्ही लथो। कंहिंखे लथो? जंहिंखे ॻोल्हनि पिया, जंहिंजी तलाश में हुया, उन वली जंहिंजी एड्रेस रब खां वठी निकिता हुया। फवजदा पोइ उन पाने खे लधऊं अब्दम मिन इबादिना, असांजे बाननि मां हिकिड़ो बानो। बाना त सभु अल्लाह जा बाना आहिनि। तव्हां भला जा बाना, ये स्टेज वारा भला जा बाना, हड़ई अल्लाह जा बाना, पर अल्लाह तो फरमाए त बानन मजा मां चूंडींदो आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुढ़ाणे चवंदा जो इलेक्शन थींदी, चूंड थींदी, तव्हां बि वोट ॾींदव जी, तव्हां बि वोट ॾींदव, तव्हां बि चूंडींदव। सभ खे वोट न मिलंदा न, के हूंदा आहिनि नुमाइंदा, पोइ उन खे माण्हू वोट ॾींदा, चूंडींदा आहिनि। पोइ जेको चूंडबो आहे उहो चूंडियल एमपीए थींदो, एमएलए थींदो, उहो चूंडियल वज़ीर बि थींदो, वज़ीर आला बि थी सघे थो, वज़ीर आज़म बि थी सघे थो, छो त चूंडियल आहे। जंहिंखे माण्हू ने चूंडियो उहो, जंहिंखे इंसान चूंडियो उहो एमपीए एमएलए थींदो, पर जंहिंखे अल्लाह चूंडींदो आहे उहो अल्लाह जो वली थींदो। वली हर को न थींदो आहे, वली हर को न थींदो आहे, वली हर को न हूंदो आहे, वली अल्लाह जो चूंडियल हूंदो आहे। पर ॻाल्हि त ॿुधो, तव्हां जो कंहिं सां यारी रखंदा आहियो त हर कंहिं सां त कोन रखंदा आहियो न, पहिरीं ॾिसंदो त वफ़ादार आहे या बेवफ़ा आहे, असुली आहे या नकुली आहे, समझो था? भलो आया ढिलो आ, सुठो आया मठो आ, चङो आया बुरो आ,
सी वायसी सोचे समझी वो यारी रखंदा आओ कने तव्हां यारी रखो त चूंडे चूंडे रखो ऐं अल्लाह वरी ईअं हर कंहिं सां रखंदो आहे न रब बि चूंडींदो आहे ख़ल्क़ त सभु रब जी ख़ल्क़ माण्हू त सभु अल्लाह जा माण्हू आहिनि पर रब जो फरमाए अब्दम मिन इबादना माण्हुनि मजा असांजे काननि मजा हिकु बानो जेके मूं रब चूंडियो या अल्लाह जी चूंड थींदी आहे दुनिया जो चूंडियल 4 सालनि 5 सालनि खां पोइ वरी उन सीट तां लही वञे वरी नए सिर चूंड पर अल्लाह जे चूंडल के केरु लाहे न या कुर्सी केरु फुरे न सके दुनिया जो चूंडल वज़ीर आज़म नवाज शरीफ जे रड़ी मुकंदो त मुझे क्यों निकाला मुझे क्यों निकाला रड़ी मुकंदो अब माण्हू जो चूंडल हो न वियो 5 जज गया निकर हल तू नालायक आहीं पर जेके अल्लाह चूंडींदो आहे सची दुनिया गॾिजी चवे त इनखे हाल बणायूं पर जेके अल्लाह हाल बणाए उनखे केरु हुनजो वार विंगो न करे सघंदो आहे सुने बिटाई में फरमायो त सर में पखी हिकिड़ो मत से मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सरो कख सड़ने पन सड़ने सड़न सावा का पर जन ते राज़ी अल्लाह तोड़ अचे तन के अल्लाह जा चूंडियल अल्लाह जा नवाज़ियल जन खे रब चूंडींदो आहे त उन्हनि में रब वरी खूबियूं बि अहिड़ियूं रखंदो आहे कुरान जो फरमाए फवजदा को लथऊं अब्दम मिन इबादना असांजे कानून मां हिकु चूंडियल बाने खे मौला कीअं चूंडियुसि कहिड़ी ॻाल्हि में चूंडियुसि छा में उनखे नवाज़ी रब जो फरमाए आतईना रहमतम मिन इंदिना जेके असां चूंडियो उनखे पाण वटां ख़ासि रहमत ॾिनीसीं पाण वटां ख़ुसूसी रहमत वलियन के रब रहमत ॾींदो आहे वलियन वटि रहमत हूंदी आहे इन रहमत लाहे क़रीब मिनल मोहसिनीन जेके मोहसिन आहिनि जेके अल्लाह जा वली आहिनि अल्लाह जी रहमत उन्हनि खां ॾाढी वेझड़ी हूंदी आहे हिकु त मूं उनखे रहमत पाण वटां ॾिनी वअल्लमनाहु ऐं मूं रब पाण उनखे पढ़ायो पाण वटां इल्म पाण वटां इल्म पढ़ायो उस्ताद मुदर्रिस मुअल्लिम के टीचर के प्रोफेसर न पर मूं अल्लाह उन्हनि खे पाण पढ़ायो पुट आयत मुताबिक अल्लाह जंहिंखे वली बणाईंदो आहे अल्लाह जंहिंखे चूंडींदो आहे उनखे ख़ासि परमिशन ॾींदो आहे हिकिड़ो रब पाण वटां रहमत ॾींदो अथसि ॿियो पाण वटां इल्मु ॾींदो अथसि
रहमत कहिड़ी उन रहमत जो रंग कहिड़ो जिते वली रहंदो आहे जिते वलीअ जा कदम लॻंदा आहिनि जिते वलीअ जा पेर मुबारक लॻंदा आहिनि उते मुअल मच्छी जहिड़ी थी पवंदी आहे मौत जिंदगी में बदलजी वेंदो आहे जंहिंखे रब रहमत ॾींदो आहे हथ खणे त मुअल खे जीआरे सघे के माण्हू चवनि था त दस्तगीर पीराने पीर महबूब सुभानी 12 सालनि जो कुटल बेड़ो पारियो हुयो बतायो है ना बुद्धि तो या करामत दस्तगीर पर अॼु के माण्हू एतराज़ था कनि इनकार था कनि चवनि था सुन्नी हथ जूं करामतूं था ठाहियो कूड़ियूं करामतूं था बयान कयो 12 साल बेड़ो ॿुॾी वियो कीअं उहो वरी तरंदो कीअं माण्हू ॻरी विया पाणी में लुढ़ी विया मच्छूं खाई वियनि अले पाणी में ॻरी पैमाल थी विया 12 सालनि खां पोइ कीअं चेरो थींदो माण्हू एतराज़ था कनि अरे हे त रब जो क़ुरान थो फरमाए त जिते उहो वली जंहिंखे मूसा ॻोल्हे पियो जंहिंखे ख़िज़र ॻोल्हे जंहिंखे यूशी ॻोल्हे पियो उन वलीअ जे कदम लॻण वारी जाइ ते मुअल मच्छी जहिड़ी थी वई सुभान अल्लाह बनी इसराइलनि जो वली जिते रहे थो उन ज़मीन ते इहा करामत क़ुरान जो बयान करे त मुअल मच्छी जहिड़ी थी पई या रब जी ख़ास रहमत हुई मुंहिंजा दोस्तो जे बनी इसराइलनि जो वली करामत जे तौर ते मुअल मच्छी जहिड़ी करे सघे थो त मिठे मोहम्मद जो बचड़ो दस्तगीर इहो ॿुॾल बेड़ो छो नथो तारे सघे सुभान अल्लाह जेॾीमहिल हज़रत यूसुफ हज़रत मूसा उन जाइ ते पहुता जिते मुअल मच्छी जहिड़ी थी हुई त उते उहो वली मिलियुनि जंहिंजो नालो हो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम असां सिंधी में चवंदा आहिनि ख़ाजा ख़िज़र चवंदा आहिनि ख़ाजा ख़िज़र के चवंदा आहिनि पाणीअ वारो वली वो हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम हज़रत मूसा के हज़रत यूसुफ के उन जाइ ते मिलियो जिथे मुअल मच्छी जहिड़ी थी वई हुई वदखल सफीलहु फिल बहर अजबा जिनमल मच्छी जहिड़ी थी हीअं पाणी में वई त रस्तो ठाहींदी वई पाणीअ में खार ठाहींदी वई पोयों पाणी पाण में मिले न पियो या मच्छी बि करामत वारी बणजी वई सुभान अल्लाह कुझु ॻाल्हि सम्झ में आयव की न वली सगोरा अल्लाह जा दोस्त जिते रहंदा आहिनि उते अल्लाह उन्हनि खे करामतूं बि ॾींदो आहे चओ वलियनि जूं करामतूं बरहक वलियनि जूं करामतूं नबियनि जा मोजज़ा सच वलियनि जूं करामतूं सच सुभान अल्लाह हे त ख़िज़र अलैहिस्सलाम हुयो जिते कदम रखी उते मुअल मच्छी जहिड़ी थी पर मुंहिंजे सोने पीरनि जे पीर दस्तगीर सुभान अल्लाह हीअं अचनि पिया हिकिड़े ॾियारे हिकिड़ो ईसाई पादरी हुजे ईसाई जो आलिम हुजे तकरीर पियो करे ख़ल्क़ पियो थी हुजे तकरीर में पियो चए त असांजो नबी ईसा अलैहिस्सलाम मुर्दा जीअरींदो मोर खे जीअरींदो क़ुरान में लिखियल आहे त मोरनि खे जीअरींदो चए पियो तव्हांजे नबी मोहम्मद करीम को
वो जियारो कोन कयो असांजो नबी मुर्दन के जियारींदो जिन मल पीरा लंघियो हुई ये बकवास ॿुधाई सुभान अल्लाह साईं फदरी जी ॻाल्हियूं ॿुधाई हुजूर जे शान खे पियो घटाए त पीरनि जो पीर बीह रहियो फरमाई साईं छा थो चवीं चीज़ें असां तव्हांजे क़ुरान में लिखियल आहे असांजे नबी ईसा मुर्दा जियारिया हुया तव्हांजे नबी को मुर्दो न जियारियो सोने पीरा ने पीर फरमायो मुंहिंजो नबी त वॾे शान वारो आहे मां नबी जो बच्चो आहियां औलाद जो औलाद औलाद जो औलाद यारी पीर जे पारा हसनी सैयद मां जे पारा हुसैनी सैयद पीर जे पारा 11 वास्ता त मां जे पारा 11 वास्ता उन जे करे सरबो आहे 11 वारो पीर सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मां त मुस्तफा करीम जो बच्चो आहियां जेकॾहिं मां मुर्दो जियारे ॾेखारिया पोइ मुंहिंजे नबी ते ईमान आणींदे ईसाई जो तो तू मुर्दो जियारी दे पण फरमाया हा चीजे तो मुर्दो जियारियो त मां भी कलमो पढ़ी मुसलमान थी साईं फरमाया हलिया मूंसां गॾु हल भली कहिड़ी बि कब्र ते वठी हल जे कब्र ते चवंदे उन मुर्दे खे मां जियारे ॾेखारींदोसां वठी आयुसि हिकिड़ी पुराणी फिटल उजड़ियल कब्र ये कब्र ही मिसाल जी वई ज़माना गुज़री विया उन पुराणी कब्र ते भी ईसाई चयो त हिन मुर्दे खे जियार त मां बि मुसलमान थी वेंदुसि हज़रत पीराने पीर फरमायो त जेॾीमहिल ईसा मुर्दा जियारींदो हो त छा चवंदो हो मुर्दो जियारींदो हो त हीअं हथ जो इशारो करे चवंदो कुम बिस्मिल्लाह उथी अल्लाह जे हुकुम सां त मुर्दो जहिड़ो थी पवंदो साईं फरमाया कब्र ते बीही ऐं पेर जी ठोकर हणी फरमाई त कुम बिइज़्नी मुंहिंजे हुकुम सां उथी सुभान अल्लाह सुभान अल्लाह कब्र फाटी पई मुर्दो जहिड़ो थी उथी खड़ो थियो ईसाई चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दोस्त ईसाई कलमो पढ़ी मुसलमान थी वियो मुंहिंजे सोने पीरा ने पीर मुर्दो जियारे ॾेखारियो मुर्दा जियारिया तो उडल बेड़ा बितारिया तो अचे रोकिए उतारिया तो तू आई पीर लासानी मदद कर मूं निमाणी जी मिठा महबूब सुभानी करे वार बेगानी जी अचे रसुजान जिलानी चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका अबा गाल मतलब अल्लाह तो फरमाए फवजदा अब्दम मिन इबादना को असांजे चूंडियल पाने सां मिलिया जंहिंखे असां पाण वटां इहा रहमत ॾिनी हुई जो जिते वलीअ जा कदम लॻी विया उते मुर्दनि खे ज़िंदगी मिली वई सुभान अल्लाह असांजे सिंध में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे दरबेले जे शहर में दरबेले में बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे हीअं
हिकिड़ो मस्त फ़कीर अचे पियो बुज़ुर्ग सां मिलण जे लाइ, बुज़ुर्ग सां मिलण जे लाइ मस्त फ़कीर पियो अचे त वाट ते ॿिली मुई पई त उन मस्त फ़कीर ॿिलीअ खे ईअं पेर जी ठोकर हणी चयो उथी हला जे हुकुम सां त ॿिली म्याऊ म्याऊ करे जेल थी हली। वो मस्त फकीर उन्हें दरबेले वाले मखदूम मोहम्मद उस्मान दरबेलाई रहमतुल्लाह अलैहि वटायो साईं अपने मुरीद के फरमाए दबा इनो दरबेले जे शहर मुंगे वाणी के वठिया केंगे वाणी के वठिया साईं ही लिठुस ये नजर करे वाणी के बिठो तो वाणी जो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाणी वली नजर पे फरमाई ते इन मिंबर ते चढ़वाइज कर छा वाणी छा वाइज हिंदू वरी वाइज जे मल मिंबर ते चढ़ियो रुके कुरान पियो पढ़े हदीस पियो पढ़े वाइज पियो करे आलिम हैरत मेरे जिया दे वाणी बुजुर्ग उन्हें मस्त के लिहाज़े फरमायो था बा बिल्लियों जारन सोनियों है न दिल्लियों जार त कबर बिल्ली जारी देनी के जो पारो खीरो नहीं पारो बनी लताड़ी दी बिल्ली जारन सोनिया पुट दिल्लियों जार त कबर पवे वली जी नजर थी वने काफर मुसलमान थी वने वली जी ठोकर लगी वने तो मुर्दा बिल्ली जिंदा थी या अल्लाह वटा रहमत वलियन के मिलंदी आ उन्हनि जे अखियुनि में फैज़ उन्हनि जे हथनि में फैज़ उन्हनि जे पेरनि में फैज़ कपड़ो पाए रही अल्लाह जी इबादत कंदा आहिनि उन कपड़े में भी रब फैज़ रख सुभान अल्लाह हजरत यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह थियो भायर अन्न वठण जे लाइ हजरत यूसुफ वट पहुता त पुछई त बाबा याकूब सोणी जो कहिड़ो हाल आहे चईंदा रोई रोई अखियुनि जी निर्त विञाए वेठो आहे नज़र ख़त्म थी वई अथसि तुंहिंजे फिराक में रोंदो आहे राति ॾींहुं रोंदो आहे रोई रोई अखियूं अछूं थी वियूं अथसि त हज़रत यूसुफ बादशाह हुजे मिस्र जो डॉक्टर मोकिले हैं तबीब मोकिले हैं को दवा मोकिले हैं फरमाई कुरान तो फरमाए इज़हबू बिकमीसी हादा पंहिंजे भाउ यहूदा के चई ओ यहूदा
ये मुझी कमीस खणी वञ इज़हबू बिकमीसी हाज़ा फअल्कू वला वला वजे अबी ये कमीस मुझे बाबा साईं जे अखियुनि खे लॻायो त अखियूं रोशन थी पवंदियूं जेॾी महिल कमीस खणी भाउ संदसि वञी किनान में पहुतो आहे उहा हज़रत याकूब जी कमीस पंहिंजे अबे जे अखियुनि सां लॻाई क़ुर थो फरमाए त फरतत बसीरा ॿई अखियूं रोशन थी वियूं माना अल्लाह वारनि जे कपिड़नि में बि फैज़ हूंदो आहे अल्लाह वारनि जे पेरनि में पवण वारी जुती में बि फैज़ हूंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह वारनि जे हथनि में पावर बुरकाईंदो आहे जंहिंखे तव्हां वोट ॾेई चूंडियो वो वज़ीर आज़म थी वञे वज़ीर आला उनखे को पावर हूंदो या न हूंदो ॿुधायो उनखे पावर हूंदो या न हूंदो MPA जो बि हलो थो करे त सूबेदार गाॾी काहे वञी माण्हू ॿधी थो अचे फलाणे खे ॿधिजे त ॿधी थो अचे MCA में पंहिंजो पावर रखे थो MLA में पंहिंजो पावर रखे थो मलक साहब सरकार आहे उनजो बि को पावर आहे या न आहे जेके तव्हां चूंडियो आहे पग बदिराई आहे असांजो सरकार आहे तव्हांजे चूंडियल खे पावर आहे जेके अल्लाह चूंडियो हुन में पावर हूंदो या न हूंदो छा था चओ अल्लाह वारनि वटि पावर हूंदो या न हूंदो मुल्ले खे कहिड़ी ख़बर त वली छा थींदा आहिनि इहो बरोचन जो पीर मशहूर आहे गाजी शाह पीरे मैं पीरे पीर गुज़रे के कंहिंजा विरहायल न हूंदा आहिनि अल्लाह वारा सभिनी जा गाजी शाह मैं पीरे सो हिकिड़ो वीचारो ॿाहिरां जो उठ चाढ़ण वारो उठ भॼी वियो गाजी शाह जे दरगाह जे वेझो सो वियो उठ वराइण जे लाइ आयो पायां त गाजी शाह जी ज़ियारत कंदो हुजे गाजी शाह जे दरगाह में घिरी वियो उन वक़्त में साईं गाजी शाह जे कब्र जी सैरानी खां हिकिड़ो आईनो लॻियो आईनो उन मिसकीन जट उठण वारे कॾहिं आईनो ज़िंदगी में ॾिठो कोन ज़िंदगी में उन मिसकीन आईनो ॾिठो कोन वॾो आईनो जो लॻो पियो हुजे हीअं जो आयो ॾिठई जो पंहिंजी सूरत गाजी शाह इहो खड़ा आहे इहो गाजी शाह चाहे ॾिठो ॾिसे हाणे पाण खे जो मथे सां पंहिंजो अंगोछो ॿधल हुजेसि ऐं ॿी वरी गोॾ नंढड़ी गोॾनि ते ॿधल हुजेसि ऐं अखियुनि में पिचूं पियूं हुजनिसि पघर ऐं बदबू ऐं इहो नमूनो ॾिसी थी त गाजी शाह इहो घणी देर ताईं ॾिसी ॾिसी मोटियो ज़ाल पुछियुसि त घणी देर खां पोइ आई अखे अॼु ॾिया गाजी शाह ॾेखारिया ॾिठी गाजी शाह ॾिठी हा ॾिठुमि अखीअ नाल ॾिठुमि भला कीअं आहे गाजी शाह चई बसि मेकूं ॾिठी जहिड़ो गाजी शाह ॾिठी अखे विच पिचा होवनिसि मथे ते अंगोछा ॿधल होवेसि गोॾ गोॾीअ ते ॿधल होवे बसि हू बहु मेचड़ा हाणे मुल्ला जो बि अकुल इहो थो जेको उन जत फ़कीर जो वली असां जहिड़ा वली बुज़ुर्ग छाजो वली छाजो कलंदर छाजो मिठाई छा छा ॾिठो अथव मिठा इहो उन जत वांगुरु जे आईने में पंहिंजी सूरत ॾिठी हुई मिठा गाजी शाह उहो न हो पर आईने में उनखे पंहिंजी सूरत ॾिठी हुई मिठा गाजी शाह उहो न हो पर आईने में उनखे पंहिंजी शिकिल नज़र आई त हे बि पंहिंजी सूरत जो पुछड़ी आहे अमल पुछड़ा आहिनि त वलीअनि खे बि पाण जहिड़ो था सम्झनि पर वलीअ जो शान पुछड़ो आहे क़ुर खां पुछ त वली जो शान
पुट अल्लाह जा दोस्त वॾी शान वारा ये हद खणन इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द अन यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा सिफरा जिनमल मुंहिंजो दोस्त हथ खणंदो आहे न मूंखे हया ईंदो आहे त कीअं ख़ाली मोटायांसि घुरंदो आहे मां रब ॾेई छॾींदो वली जा हथ ख़ाली न मोटंदा आहिनि वली निगाह खणंदो आहे त तक़दीरूं मटाए छॾींदो सुभान अल्लाह हज़रत पीराने पीर दस्तक बगदाद वारो साईं औरत हिकिड़ी आयसि साईं ॾाढी सिकायल आहियां पुट नथो थिए तूं मुर्शिद मुहियुद्दीन आहीं महिरबानी करे दुआ कर मूंखे पुट ॾे साईं फरमाइसि त मां राति तरस मां ॾिसां मुक़दर में लो महफ़ूज़ में अथई या न अथई सुभाणे अचे ॿिए ॾींहं ते माई आई साईं फरमाइता मां राति में लो महफ़ूज़ में ॾिठो आहे तुंहिंजे मुक़दर में औलाद लिखियल ई न आहे माई साईं चई जे लिखियल हुजे हा त घर वेठे मिले हा तोड़े छो जा जे लिखियल न आहे त वठी ॾे न लिखियल न आहे त तूं हथ खण मुंहिंजी तक़दीर में लिखाए ॾे न हज़रत पीरान पीर दुआ जा कि मुंहिंजा मौला हीअ वीचारी कुराड़ी थी वई औलाद जी आसाई थी आहे सिकायल आहे मुंहिंजा मौला हिन खे पुटड़ो ॾे आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में हिकिड़ो पुट न आहे लिखियल लो महफ़ूज़ में लिखियल ई कोन्हे हिन खे कीअं मिलंदो अर्ज़ की मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम हिन खे पुटड़ा ॾी आवाज़ या अब्दुल कादिर लैस लहू वलदुन वाहिद व अंत तक़ूलु इस्लाम ए अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में हिकिड़ो ई पुट न आहे तूं वरी बाथो घुरी अर्ज़ की मुंहिंजा मौला भला टे पुट ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में हिकिड़ो न आहे तूं टे थो घुरी अर्ज़ कई मौला भला चार ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में हिकिड़ो न आहे तूं चार थो घुरी अर्ज़ कई मौला भला पंज पुट ॾीस आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में हिकिड़ो न आहे तूं पंज थो घुरी अर्ज़ कई मौला भला छह पुट अता करी वरी आवाज़ आयो अब्दुल कादिर हिन जे मुक़दर में हिकिड़ो न आहे तूं छह थो घुरी मौला भला जे छह लिखियल न अथसि त सत पुट तूं घुरी आवाज़ आयो अब्दुल कादिर ख़ुशख़बरी ॾीस तुंहिंजे करे सत पुट तूं कयो गौसे आज़म जो आला शान थम जंहिंजो कुल वलीअ में ते आहे कदम गौसे आज़म जो गौसे आज़म जो आला शान तम जंहिंजो कुल वलीअ में ते आहे कदम गौसे आज़म जो सुभान अल्लाह जा वली अल्लाह वटि वॾो पावर रखनि था मुंहिंजा मुर्शिद करीम मुंहिंजा उस्ताद मुंहिंजा मुर्शिद मुंहिंजा साईं हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह उन्हनि जो उस्ताद हुयो हज़रत मौलाना मोहम्मद इसहाक रहमतुल्लाह अलैह चोटी जो आलिम जयद आलिम हुयो बाबा साईं जे वटि पढ़िया हुआ उन मौलवी साहब खे कोड़ करे वारो माण्हू आयो जीअं असांजो निकाह पढ़णो आहे हलो निकाह पढ़ो मौलवी खे वठी वठी आया निकाह पी मोटी आयो ख़ुदा जी कुदरत उहो संग जेको को फटे वारो निकाह ते निकाह इहा ॻाल्हि त वॾी थी वई
बी धुर हली वही कोर्ट में दादू जो सेशन जज जो जे हुते वाणी वाणी जज वटि बी धुर हली वही त ही निकाह असांजो पहलू वियो ॿियो निकाह थियो आहे केस हलियो जज पुछियो त निकाह कीअं पढ़ियो जे मौलवी मोहम्मद इसा खां पढ़ियो जज समन कढी त ॿी पेशी ते मौलवी साहब खे वाज़ कयो ॿी पेशी थी मौलवी साहब वाज़ चयो मौलवी हे निकाह तो पढ़ियो याद निकाह मूं पढ़ियो पर मूंखे ॿुधायो कोन मूं पाणे जी ॻाल्हि हुई निकाह पढ़ण जे लाइ मूंखे वठी विया मूं पैसा बि कोन वरिता मां मुफ़्त में मूंखे ख़बर कोन हुई त उहो निकाह ते निकाह कि हाँ तव्हां मौलवियुनि खे ॿियूं ख़बरूं पवनि थियूं बाक़ी इहा ख़बर कोन पई त निकाह ते निकाह मौलवी साहब सम्झी वियो त जज जी अखि ख़राब आहे उन भागो पवण खे सज़ा न ॾिए मोटी त आयो कि ॿी सुनवाई ते तोखे ॾिसंदुसि मौलवी साहब खे फिफड़ी वठी वई कि हाणे अलाए छा कंदो नी भागो हाणे वञा के अल्लाह वारे खां दुआ घुरायां त केस पुछा कि बाको अहिड़ो अलाह वारो को बुज़ुर्ग हुजे जेको दुआ घुरे मुंहिंजो केस फतह थिए माण्हुनि खे ॿुधायोसि त हैदराबाद शहर में लजपत रोड ते हिकिड़ो फ़क़ीर दुर्वेश वेंदो आहे कॾहिं कॾहिं त टई कपिड़ा न सफ़ा बिना लिबास जे मस्त फ़क़ीर पर ज़ुबान मां जेको लफ़्ज़ कढंदो आहे तीअं थी पवंदो हाणे मुर्श साहब जे दादू ज़िलो तालको ख़ैरपुर अथनि छा उतो वीचारो हलियो वञी फ़क़ीर खां दुआ घुरायां मुंहिंजो केस फतह थिए न त माण्हू जज मूंखे सज़ा ॾींदो उतो पंधरो करे उन वक़्त में सवारी जी सहूलियत बि कोन हुई वॾियूं मंज़िलूं कंदो 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 अचे हैदराबाद पहुतो पुछा कि बाबो दुर्वेश किथे आहे चओ इहो वेठो थिए ॾिठई त परे खां त वॾियूं मुछूं हुजनिसि हो जो धोरो खाधींदो मुछुनि खे लॻो पियो हुजेसि कपिड़ो लिंगन ते बदन ते कपिड़े अगड़ी जो नालो न हुजेसि सफ़ा नांगो वेठो आहे ऐं पंहिंजो मखण जा मेल पथर पियो वहेसि वार वॾा न सींद न फणी मौलवी साहब ॾिसी दिलि में थी त पंध हीअ जाइ हाणे हे दुआ घुरंदो त मुंहिंजो केस फतह थींदो मूंखे कंहिं ग़लति न ॾिनो हेॾो पंधु करे आयो आहियां हाणे हे कहिड़ी दुआ घुरंदो तो फ़क़ीर जेको मस्त हुजे ॾाढो हेठि खणी वेठो हीअं कंदो मथे करे चई मौलवी हेॾे मूंखे बेटा ज़ोर त ॾे हींअर हिनखे कीअं ख़बर पई त मां मौलवी आहियां हलो भला ॾाढ़ी वारे खे हर कंहिं ॾाढ़ी वारे खे मौलवी सम्झंदा आहिनि माण्हू माना ॾाढ़ी ॾिसी चयोसि मौलवी पर हाणे चए थो ज़ोर ॾे वञा वेझो त परायूं घड़ ते नज़र पवंदी आलिम माण्हू मौलवी माण्हू त परायूं घड़ ॾिसण बि गुनाह हुआ ॾेखारण बि गुनाह हुआ हाणे कीअं वञी ज़ोर ॾियां कि दिल में सोचे पियो हदीसुनि में अगरि परायूं घड़ न ॾिसो कीअं वेझो वञा त वरी मथे गांठो करे चई हाँ निकाह ते निकाह पढ़णु सवाब आहे बाक़ी फ़क़ीर खे ज़ोर ॾियणु गुनाह इहो इल्मु कहिड़ो कुरान जो फरमायो अल्लमनाहु मिल्लतुन्ना इल्मा जेके वली बणाईंदो आहे जेके चूंडींदो आहे उनखे पाण वटां इल्मु ॾींदो सुभान अल्लाह लदुनी इल्मु ॾींदो आहियां ग़ैबी इल्मु ॾींदो आहियां जेको मक्तब में मदरसे में स्कूल में कॉलेज में यूनिवर्सिटी में उहो इल्मु न मिलंदो आहे जेको अल्लाह पंहिंजे वलीअ खे दिल में पे सोचे तो घड़ ते नजर पवंदी गुनाह थींदो वरी मथे गाटो करे चएसि हाँ निकाह ते निकाह पढ़णु सवाब आहे बाक़ी फ़क़ीर खे ज़ोर ॾियणु गुनाह आयो मौलवी साहब जे पासलो वठी ज़ोरड़ा चुपीस साईं दुआ घुरो महिरबानी कयो मुंहिंजो केस फतह थिए साईं के बुला मूं पैसा बि कोन वरिता मुफ़्त में निकाह पढ़ियो चयो थी मौलवी सेवण वञ बसर थी न वठी मखदूम बसर थी सेवण में अञा बि वेंदव न हे ॿाहिरि जेको बाईपास हीअं चयो आहे हाणे इन बाईपास खां हिते
मखदूम अब्दुल वाहिद सेविस्तानी जी मज़ार अथव, उन पासे में मखदूम बसरदीन जी मज़ार अथव। चई त वञ मखदूम बसरदीन वटि वञ। अरे साईं महिरबानी कयो, दुआ घुरो, मां वॾो पंधु कयो। उथी मौलवी चयो माण्हू थी हाणे मस्तनि सां घणी खेशट न कबी अथव। इहो मुंहिंजो सबक़ यादि रखिजो, मस्तनि सां घणी हुजत न कबी आहे, छो त मस्त जेको लफ़्ज़ कढंदो ईअं थी पवंदो आहे। कलंदर हर्च गोयत दीद गोयत, जेको कलंदर चवंदो आहे ॾिसी चवंदो आहे, जेका लफ़्ज़ कढंदो आहे उहे लफ़्ज़ कुन फयकून थी वेंदा, जीअं चवंदो ईअं थी पवंदो। मुंहिंजो साबुत थियो, वरी साईं तूं हैदराबाद मां मोटियो, वरी पंधड़ो कंदो, मंज़रूं कंदो, वरी सेवण शरीफ़ सेवण पहुतो, पुछा कि अबा मखदूम बसरदीन किथे आहे? इहो घटि में वञे पियो। मुल्क साहब चयो त मूंखे रस्ते में बुख बि लॻी, उञ बि लॻी, चवां पियो अल्लाह जे न ॿ बुसरियूं हुजनि त खाई वञा। बुसरी सम्झो था न, बुसरी न सम्झो, मिठी मानी गुड़ में ठाहींदा, वरी हुनजे मखण जो चाणो रखंदा। मुल्क साहब चयो दिलि में मूंखे ख़्यालु आयो त ॿ बुसरियूं हुजनि, मखण जो को वॾो चाणो हुजे त खाई वञा। इहे दिलि में सोचां पियो। जेॾी महिल मखदूम साहिब वटि पहुतुसि त मूंखे ॾिसी न ॻाल्हि कयमि, न अर्ज़ु कयमि, न दुआ जो चयमि, मूंखे ॾिसी ऐं चई त हा पाण खां कमु न थियुसि तोखे वरी बसरूं ॾे मोकिलियो अथई। इहो इल्मु कहिड़ो? हो हुतो जेको हैदराबाद वारे मोकिलियो, उन वक़्तु मोबाइल में त कोन हुई न, हिनखे कीअं ख़बर पई त हैदराबाद वारे मूं ॾे मोकिलियो अथसि? चई पाण खां कमु न थियो अथसि तोखे वरी मूं ॾे मोकिलियो अथसि। हुजरे में विहारे पाण वियो, थोरी देरि खां पोइ मोटियो त ॿ बुसरियूं हुजनि, मखण जा ॿ चाणा हुजनि पिया। अधु बुसरी जो कदम त ड्रौ थी वियो, मिठाण घटि वणंदो आहे, अधु बुसरी खाधम ड्रौ थी वियो। मूंखे चई खा न, सची वात पियो दिलि में चवंदो अची त ॿ बुसरियूं खाई वञा, ॿ बुसरियूं खाई वञा, मखण जा ॿ चाणा खाई वञा। खा न बुसरी त खाधो, पर दुआ घुर मुंहिंजी रूह केस मां जान दुआ न घुरी, बुक न खयई, दुआ इल्तिजा न कई, हथ करे चई वञ मौलवी, हे दफ़ो माफ़ी अथई, अॻिते रोक। हथ करे वञ मौलवी, हे दफ़ो माफ़ी अथई, अॻिते रोकम न कजांइ। मोटी आयुसि, 3-4 ॾींहं थिया, केस जी सुनवाई थी, सॾु थियो मौलवी मोहम्मद इसाक अचे। पटे वालो सॾी थियो आहे न। जीअं मौलवी साहिब वियो, जज ईअं ॾिसी ॾिसी ऐं हीअं हथ करे चई वञ मौलवी, हे दफ़ो माफ़ी अथई, अॻिते रोकम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। उहे लफ़्ज़ जेके मखदूम बसरदीन सोने फरमाया, जज जे ज़बान मां बि उहे लफ़्ज़ निकिता। ॿियो ख़बर, अल्लाह वारनि वटि पावर आहे, वलियनि वटि ताक़त आहे। हिकिड़ा वरी सदोरा छा चवंदा, अल्लाह वारा अॻे हुया, हाणे कोन्हनि, हर दौर में ईअं थियो आहे। हर दौर में माण्हू उन दौर जे वलियनि खे ईअं ई चवंदा आहिनि जीअं हाणे चवंदा। जॾहिं वलीअ गुज़ारे वेंदा, असां सिंध जा माण्हू ख़ासि करे कब्रनि जा पुजारी आहियूं। वलीअ जहिड़ा हूंदा त कदुर न कंदा, वफ़ात करे वेंदा, पोइ कुब्बा ठाहींदा, पोइ पढ़ विझंदा, पोइ तवाफ़ कंदा, पोइ अलाए छा जो छा कंदा। जहिड़े वलीअ जो कदुर न कंदा, वफ़ात खां पोइ कदुर। ॻाल्हि सम्झो था न? हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह, दराज़ा शरीफ़, दराज़नि जो बुज़ुर्ग सचल सरमस्त, हिकिड़ा 2 ॼणा हुजनि, कोरी जेको कोरी वेठल त कोन था कवड़ जी वञे, 2 ॼणा हुजनि ज़ात जा कोरी, चऊं त ॾिसो भला सचल सरमस्त बुज़ुर्ग थो ॿुधिजे, ॾिसो त कुझु नज़र अथसि या न। ईअं कयूं जो वॾा पटका ॿधूं, जुब्बा कुब्बा पातऊं, लठ हथ में खयूं,
ऐं सिधो सचल सरमस्त साईं असां आहियूं सैयद आले रसूल सैयद जो ॿुधई त सचल सरमस्त उथी बीठो हथ चुनी ऐं भाकुर पातई हंध रोड़दो वियो हंध खणी आयो बिस्तरा विछाए ख़िदमतूं चाकरियूं ॿाहूं ॿधियूं बीठो आहे मानी खाराई पाणी पीआरियईं हथ पाण पियो धोए ख़िदमत चाकरी पियो करे सैयद मुंहिंजे तॾे ते आया आहियो भली आयो जी आयो मुर्शिद मुंहिंजे अंगण ते आयो वॾी इज़त एतिराम कई राति रहिया हाणे सुबुह जो हिकु ॿिए खे टूटणी चवनि सचल सरमस्त बुज़ुर्ग अलाह वारो ॾाढो अलाह वारो असां कोरी सदायो तो सैयद त ॿाहूं ॿधियूं बीठो आहे वली हुजे त सुञाणे ॾाढो आया वली बाबा वली अॻे हुया हाणे कोन पाण में पिया ॻाल्हि कनि तेसी बुज़ुर्ग बि नाश्तो खणी आयो नाश्तो खाधऊं पोइ सही हाणे असां इजाज़त वठंदासीं वेंदासीं पाण फरमाए बाबा मां शाइरी कंदो आहियां शाइरी कंदो आहियां हिकिड़ो गज़ल ठुकंदमि ॿुधंदो ॿुधायो छो न ॿुधंदासीं फरमाए कोरी आयो रे कोरी ज़ात जी कई अथव चोरी कोरी आयो कोरी ईसा मूसा नाम जो वेठल ॻाढ़ी मोरी कोरी आयो कोरी नाला ज़ाते गोट शहर सॼा पता खुरा खणी खोले ओ थोड़ा गंबट राज असांजो राणीअ पुर तोड़ी कोरी आयो रे कोरी अरे ज़ात जी कई अथव चोरी कोरी आयो कोरी ओॾी महिल कदमनि ते किरी पियासीं माफ़ तो मिठा रब तो फरमाए व अल्लमना मिल्लतुना इल्मा पंजे वलियन के मां रब पाण वटा इल्म ॾींदो आहियां उहो इल्म उहा रहमत जंहिंखे मिलंदी आहे उनखे विलायत सॾिबो आहे अल्लाह वारनि खे रब पाण वटां उहे रहमतूं ॾेई उहे इल्म ॾेई दुनिया वारनि जे लाइ रहमत जी छांव बणाए मोकिलींदो आहे मदीने वारे साईं फरमायो त जंहिं इलाइक़े में अल्लाह जो वली ईंदो आहे उन इलाइक़े तां अल्लाह अज़ाब खणाए छॾींदो आहे मुसीबतूं तारे छॾींदो आहे जिते वलीअ जा कदम लॻंदा आहिनि सुकल पट बहिरान पट सावा थी वेंदा आहिनि निदोरा बि सदोरा थी वेंदा आहिनि वलीअ जा हथ खॼंदा आहिनि न थियणा कम बि थी पवंदा पोइ वलियनि में सुठो अक़ीदो रखो भाइरो दोस्तो वलियनि जा दुश्मन न थियो वलियनि जा गिलाखोर न थियो हदीस कुदसी आहे सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस ईंदी आहे मन आदाली वलियन फक़द आज़नतु बिल हर्ब रब जो फरमाए जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी रखंदो आहे मां रब उन सां जंग जो ऐलान थो कयां जैसा अल्लाह जंग करे सो खटंदो या हाराईंदो जवाब ॾियो खटंदो या हाराईंदो त पोइ अल्लाह वारनि सां दुश्मनी न रखंदा कयो उन्हनि सां अक़ीदो सुठो रखो उन्हनि जी सोबत में वञो उन्हनि जी मजलिस में वञो उन्हनि जी दुआ हासिल कयो छो त क़यामत जे ॾिहाड़े में मदीने वारे साईं फरमाए त अल मर मा मन अहब क़यामत जे ॾिहाड़े माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां जंहिंजी मोहबत हूंदी चोर जी मोहबत चोर सां लुच जी मोहबत लुच सां पर फ़कीर जी मोहबत फ़कीर सां हूंदी सुन्नी जी मोहबत अल्लाह वारे सां हूंदी सुन्नी जी मोहबत ॻाल्हायो अल्लाह वारनि सां हूंदी पोइ क़यामत जे ॾिहाड़े इहे अल्लाह वारनि सां गॾु जन्नत ॾे हलंदा हा पोइ अल्लाह वारनि सां मोहबत रखिजे उन्हनि जी सोबत में वेहिजे उन्हनि जूं दुआऊं वठिजनि वली ज़िंदा हुजे बि फैज़ ॾींदो जे मज़ार में हुजे बि फैज़ ॾींदो वली कब्र में बि मरंदा न आहिनि वली मज़ार में हुजनि त बि ज़िंदा हूंदा
मुझा दोस्तो त अल्लाह वारनि जे दरवाज़नि जी इज़त कयो, एतिराम कयो ऐं वली जेकॾहिं मज़ार में आ त उन जो बि अदब ऐं एतिराम ईअं कजे जे ज़िंदा वली माण्हू जाहिल दीन जी ख़बर न, शरीयत जी ख़बर, कब्रुनि ते वञी मथा टेके पवंदा। वञी ॾिसो कलंदर लाल शहबाज़ ते तवाफ़ बीठा कंदा के सजदे में किरिया पिया हूंदा, इहा जहालत आहे। याद रखो कंहिं बि कब्र खे सजदो करणु हराम आहे। सजदो करणु, कब्र खे सजदो करणु हराम, कब्र खे रुकू करणु हराम आहे, कब्र खे रुकू करणु हराम आहे, कब्र खे तवाफ़ करणु हराम आहे। कंहिं बि वलीअ जी मज़ार खे तवाफ़ न कबो, रुकू न कबो, सजदो न कबो, पर ॿ टे हथ पोइते हटी गोॾड़ा भञी अदब सां वेहबो ऐं जीअं अचबो न त वलीअ जे मज़ार ते अची सलाम कबो। अस्सलामु अलैकुम दार क़ौमिन मुमिनीन अंतुम लना सलफुन व नहनु बिल असर व इन्ना इंशा अल्लाह बिकुम लल्लाहिकून। पर एॾो सलाम न अचे, रुॻो हीअं चओ अस्सलामु अलैका या वली अल्लाह, सुभान अल्लाह, ए अल्लाह जा दोस्त तो ते सलाम हुजे। अरबी ना न तो जी सिंधी न चलदी न, तो ए अल्लाह जा वली तो ते सलाम हुजे, तो ते रब जी रहमत हुजे, तो ते रब जी बरकत हुजे, तुझे मथा रब जी रज़ा ऐं चाहत हुजे। जेॾीमहिल तूं सलाम तूं करीं त सलाम ॿुधे थो, तोखे सलाम जो जवाबु सुभान अल्लाह। हाणे वरी जाहिल माण्हू मिसाल कलंदर जे मज़ार ते वञी ॾिस न, रेवड़ियूं बि उते विराईंदा, पताशा उते विराईंदा, खट मिठड़ा टाफियूं उते वरी चबाड़े बीठा खाईंदा। याद रखो कब्रिस्तान में खाइण जाइज़ न आहे, कब्रिस्तान में खाइण जाइज़ न आहे, कब्रिस्तान में टहक ॾेई खिलण जाइज़ न आहे, कब्रिस्तान में जुती ठाहे वञण जाइज़ न आहे। मज़ारनि में बि ईअं ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, वलीअ जे इज़त ऐं एतिराम सुञाणो, उते बेअदबी न कयो, गैर शरई कम न कयो। सम्झो था या नथा सम्झो? कब्र खे चुमण बि जाइज़ न आहे, वलीअ जी कब्र खे चुमण बि जाइज़ न आहे। कोई ते हटी बा अदब थी सलाम करे पोइ कुल शरीफ़ पढ़ो, अलम शरीफ़ पढ़ो, 4 कुल पढ़ो, पंहिंजो उन खां बाद में दुआ करो, या अल्लाह ही जेका तिलावत कयम इन जो अजर ऐं सवाब सुणे कलंदर लाल शहबाज़ जी रूह खे पहुचा। मौला हिन तिलावत जो सवाब भिट धणी बादशाह जी रूह खे पहुचा। मौला हिन जो सवाब बिलाली बादशाह जी रूह खे पहुचा। सुभान अल्लाह। ए मुंहिंजा मौला हिन जो सवाब बिलाली सवाई सोने जी रूह खे पहुचा। पोइ पंहिंजी दुआ गुरु मुंहिंजा मौला हिन वली जे सदके मूंखे पुट ॾे, वली जे सदके मुंहिंजी ही हाजत पूरी कर, ही ज़रूरत पूरी कर, मुंहिंजो ही दर्द आहे, ही ॾुख आहे, ही परेशानी घुरबो अल्लाह खां, वसीलो वलीउल्लाह जो। सम्झो था? ऐं असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त वलीअ जे दर ते जेका दुआ घुरी थो न, इहा रद न थी। जेका अर्ज़ु कई उथण खां अॻु में अल्लाह ताला तुंहिंजी दुआ क़बूल करे। सम्झो था? अल्लाह जा वली, ख़ुदा जा दोस्त वफ़ात खां पोइ बि पंहिंजे मज़ारनि में ज़िंदा हूंदा। हीअं जेकॾहिं को पखी अचे वेहे न त इहा बि ख़बर पवंदी आहे त नर झिरकी आहे या मादी आहे। इहा बि ख़बर वारे खे ख़बर पवंदी आहे। मदीने वाले साईं फरमाए इन्नहु ला यस्मा खफ़्दन आलिहिम, जेॾीमहिल मयत खे पूरे कांधी मोटंदा आहिनि न, उन्हनि जे जुतियुनि जा खड़काट बि कब्र में ॿुधंदो आहे। जुतियुनि जा खड़काट, जुतियुनि जा आवाज़, चपलुनि जा आवाज़, उहो बि कब्र में ॿुधंदो आहे। माना जेरो आहे त बेटा अल्लाह वारनि जे मज़ारनि जो बि एतिराम कयो ऐं ज़िंदा वली जेके अल्लाह जा सालियाना उन्हनि जी सोबतुनि में वञो, अल्लाह जो दीन सिखो, सुन्नत शरीयत सिखो, गुनाहनि खां बचो, बुराइयुनि खां बचो। वलीअनि जो रस्तो इहो, वलीअनि जी वाट इहा आहे, मुंहिंजे सोणे नबी जे सुन्नत शरीयत वारी वाट।
अॼु असां वलीअनि जा हुबदार सॾायूं था, दस्तगीर जा हुबदार सॾायूं था। मौला अली हैदरे करार मुंहिंजे सोने शाह नजब जा ग़ुलाम सॾायूं था, पर बेफ़रमानियूं बि वरी उन्हनि जूं था कयूं। इहा मोहबत न आहे। मोहबत जंहिंसां रखबी आहे त हुनजो चयो बि मञिबो आहे। जे सोने अली सां मोहबत अथई त अली जे तरीक़े ते हलणो पवंदो। मुंहिंजो सुहिणो अली हैदरे करार पूरी ज़िंदगी कॾहिं निमाज़ न छॾी, कॾहिं बि अली जी निमाज़ कज़ा न थी। हिकिड़े भेरे जॾहिं मदीने वारा साईं झोली में सुतल हुयो, टेपारी जो वक़्तु अली न पढ़ियो हुयो, सिज लही वियो त हज़रत अली रोए पियो। जेॾी महिल घोड़ा महबूबनि जे कल मुबारक ते किरिया, साईं फरमाईंदा अली छो थो रोई? या रसूल अल्लाह रोआ तो जो निमाज़ मुंहिंजी रहिजी वई, निमाज़ रहिजी वई त मौला अली रुनो आहे। वो अली जा हुबदार केतिरियूं निमाज़ूं छॾे वेठो, कॾहिं अख में ॻोड़ो आई चई तो मां अली जो आशिक़ आहियां, अली जो हुबदार आहीं त निमाज़ पढ़। महबूबन फरमाया अली भला कज़ा करे पढ़जे। या रसूल अल्लाह तव्हां मौजूद हुजो, वरी निमाज़ कज़ा कयां, मां अदा करे पढ़ा न। सुभान अल्लाह। साईं ने इशारो ॾिनो त लथल सिज वापसि वरी आयो, वरी टेपारी जो टेम थियो, हज़रत अली अदा करे निमाज़ पढ़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो इश्क मंझा चो अली अली ओ साईं कंदव सब भली भली, इश्क मजा चो अली 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 असांजो मौला आहे, अली असांजो मौला आहे, सांग कंदो रब सौला आहे, अली बिना नाहे गली गली, अली अली नाहे गली गली, इश्क मजा चो अली अली। सारी दुनिया में जेका विलायत वंड पिया, उहा विलायत उन जे सर्टिफिकेट ते ठप्पो हणण वारो मौला अली आहे। सुभान अल्लाह। कंहिंखे तेसी विलायत न मिलंदी जेसी ताईं अली उल मुर्तज़ा हैदरे करार जी अप्रूवल न मिलंदी। सुभान अल्लाह। वलियन खे विलायत मिलंदी आहे त सोने अली जे दर तां मिलंदी आहे। तो अली असांजो मौला आहे, अली असांजो मौला आहे, सांग कंदो रब सौला आहे, अली बिना नाहे गली गली, इश्क मजा चो अली अली, मोहब्बत चो हसन हुसैन जो बाबो आहे, मुलिद जे जो काबो आहे, मुंह पिया दामन झली झली, मुंह पे दामन झली झली, इश्क मजा चो अली। जेकॾहिं अलीअ जो आशिक़ आहीं, जे दस्तगीर जो मुरीद आहीं, जे वलियनि जो हुबदार आहीं, त 5 वक़्त निमाज़ पढ़, चोरी न कर, नशो न कर, भाड़ा न हण, ग़रीबनि खे न ईज़ाए, नियाणियूं न विकिण। पैसनि ते था नियाणियूं विकिणनि, पैसनि ते तव्हां वटि रवाज कोन हूंदो, अलाह बचाईंदो, बाक़ी नियाणियूं वेहारियूं वेठा आहिनि, मथा अच्छा थी विया, नियाणी वेठी आहे। मुसलमान यो गुनाह हराम नाजायज़ न्याणी बेहारण, जवान न्याणी थिए बालग न्याणी थिए त उन्हें के रिश्तो करे छॾण पीउ जे मथां शरई हक़ आहे। साईं फरमाइनि था जेको न्याणियूं थो बेहारे, महीने सिर महीने खून जो ॾोह उन जे दफ़्तर में थो लिखिजे।
न्याणियों ने विहारियो ओ मिठा मस्जिद के आबाद कयो अल्लाह जा घर आबाद कयो रब तव्हां जा घर आबाद करे छॾींदो मुझे सोने हबीब फरमायो जेको हिकड़ी नमाज दाणी वाणी छॾे ॾे उन्हें के 640 साल दोज़ख जे बाह में जलायो वो नमाज पढ़ंदो केड़ा केड़ा पढ़ंदो इंशाअल्लाह मते बुझे सीए बाह में अज वरी हवा भी थदड़ी चुरिया सीए भी थींदा पर आशिक मुड़न वारा ना है ईमान वारन के सीए छा कर लो पढ़ भी नमाज मस्जिद के आबाद कर अल्लाह जो जिक्र कर कुरान की तिलावत कर सोने नबी ते सलातों सलाम पढ़ तो अल्लाह बराजी मदीने वारो मीर बराजी ऐं वलियन सां मोहब्बत रख जे मुर्शिद आहे तुंहिंजो त बख़्त वारो ई जेकॾहिं कामिल मुर्शिद न थई त को न को मुर्शिद वठ कंहिंजी सोबत में वञ अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे क़यामत जे ॾियारे उन्हनि जो साथी थींदे जन्नत जो हक़दार बणिजे सुभान अल्लाह اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله ساری جماعت راضی تھی یا اللہ ساری جماعت کرم جی گالیوں بجھوں سی انہوں نے عمل جی توفیق نصیب کر قرض وارن جا قرض لا بیمارن کے شفا نصیب کر درد مندن جا درد دور کر اوے کم کرا جن میں تو راضی تجھے حبیب راضی ہوجے یہ مجھا مولا مدینے والے میر جے صدقے ہن ساری جماعت کے کرم کر یا اللہ پنجے حبیب جے صدقے اساں کے پنجے ولی انسا سچی محبت نصیب کر ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين بعد الصلاة والسلام صلاة سلام مصطفى جان رحمت لا وہ سلام شمع بز میں ہدایت لا وہ سلام شمع بز میں ہدایت لا ہماری ہم فقیر ہم وہ ہمارا نبی ہم سب